अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। ख़ैबर वेझो ॻोठ मेमण जे वसिंदे सवें औरतुनि ॿारड़नि पारां बासर पेट्रोल पंप मालिक तरफ़ां ॻोठ जे मुख घटी बंदि करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मुस्मात हलीमा, नाज़िया, मरियम ऐं ॿियनि मीडिया आॾो दाईंदे चयो त असां ॻोठ मेमण जे वसिन में सवें सालनि खां आबाद आहियूं। हाणे हिकु बासर अफ़गानी पठाण हिते पेट्रोल पंप खोले रहियो आहे, जंहिं दादागिरी करे असांजे ॻोठ जी मुख घटी बंदि करे छॾी आहे, जंहिं सबबि ॻोठाणनि खे अच वञ में काफ़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हुननि चयो त असल मक़ामी ज़मींदार कॾहिं बि असांजो लंघ बंदि न कयो। हाणे धारियूं माण्हू ज़मीन वठी असांजे ॻोठ खे तबाह करणु चाहे थो। हुननि चयो त मुख लंघ बंदि थियण खां पोइ असां जूं नियाणियूं बाज़ारनि मां लंघण ते मजबूर थी वियूं आहिनि, जितां ओबाश नौजवाननि खे तंग कनि था। हुननि कमिश्नर हैदराबाद, डिप्टी कमिश्नर मटियारी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठ जी मुख घटी खोलराए असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कंदे क़ौमी शाहराह बंदि करे धरणो हयो वेंदो।